अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। हफ़्तो पहिरियां गड़ियासीन वेझो ॻोठ हबीब जखरो में मस्जिद अंदरि 3 माण्हुनि जो क़त्ल थियो हुयो। इन सिलसिले में काल मक़तूल जे वारसनि पारां ॼाणायल जवाबदार सरदार शफ़क़त ख़ान मुंगराणी पंहिंजो प्रेस बयान जारी कयो हुयो। ख़ानदान माण्हू मां हिकु तव्हांखे ज़ाती तरह सुञाणो, मां पंहिंजे राज भागा वारो माण्हू सरदार हुआ, मां को आम वॾेरो को आम माण्हू न आहियां, मां गवर्नमेंट जो गज़ेटेड ऑफिसर आहियां। हुन सां गॾु हेॾियूं नाजाइज़ियूं मां सां शफ़क़त ख़ान मुंगराणीअ जे इन प्रेस बयान जे रद्द अमल में मक़तूलनि जे वारिस इसरार अहमद मुंगराणीअ हिकु प्रेस बयान अॼु जारी कयो आहे। अचो त अव्हांखे उहो ॿुधायूं। 3 तारीख़ लॻ गड़ियासीन लॻ ॻोठ हबीब मुंगराणीअ में मस्जिद अंदरि जेके शहीद थिया हुआ, इमदाद अली मुंहिंजो मारोड़, दिलशाद अली मुंहिंजो भाउ ऐं शमशाद अली असांजो हारी हुयो खखराणी। जीअं त शफ़क़त मुंगराणी ऐं हुनजे भाइरनि असांजे नौजवाननि खे शहीद कयो, मस्जिद अंदरि दौरान निमाज़ सजदे में शहीद कयो वियो। जीअं त शफ़क़त मुंगराणी ऐं हुनजे भाइरनि हिकु बुज़लाणो कमु कयो आहे ऐं वॾो हिकिड़ो कुदो कमु कयो आहे, ग़लति कमु कयो आहे। हीउ हिकु फ़िरौन आहे जंहिंजो नालो असां बिरादरी फ़िरौन रखियो वियो आहे। हीउ फ़िरौन आहे त हिन हेॾो ग़लति कमु कयो आहे। असांखे ॾुख आहे, असांखे वॾो त हीअ असांखे रस्ते राह में हक़ल ॾेई असां विड़े आहे, असांजो मस्जिद में असां सां इहो ग़लति कमु न करे। अलाह जे घरनि में ईअं कमु न थींदो आहे। हिन अलाह जे घर में कयो आहे, माना अलाह सां जंग कई आहे, असां सां जंग न कई आहे। हिन कई अलाह सां जंग, उहो अलाह सां हिन खां हिसाबु किताबु वठंदो ऐं हिन शुरूआति वरी ग़लति शुरूआति कई आहे। अलाह साईं भलाई कंदो, अलाह साईं मदद कंदो, असांखे अलाह में यकीन आहे। ऐं जेको कल्ह बयानु ॾेई रहियो आहे त मां हिकु आम न आहियां वॾेरो, मां हिकु सरदार आहियां। तव्हां हिन खां पुछो त हीउ सरदार हुनखे कंहिं बणायो, कंहिं चयो त हीउ सरदार आहे, कंहिं पग ॿधाई आहे, अमीर कंहिं सरदार, कंहिं मीर, कंहिं मुतबर, कंहिं हिनखे पग ॿधाई आहे। सरदार हिकु आहे जेको चीफ सरदार आहे आबड़ जो, सरदार अब्दुल्ला ख़ान मुंगराणी, जेको बलोचिस्तान भागनाड़ीअ में रहंदो आहे। सरदार उहो आहे, हीउ सरदार न आहे। हीउ क्रिमिनल माण्हू आहे, चोर आहे ऐं क़त्ल में मुलविस आयल आहिनि। में संतोष कुमार अगवा कई, इंस्पेक्टर सिराज अहमद पीरज़ादो शहीद कयो हिन। इन खां अलावा ॿिया बि क़त्ल कयल इलाही ज़िले शिकारपुर में मुख़्तलिफ़ थाणनि ते दर्ज थियल आहिनि। ऐं असांजो इहो आहे रिक्वेस्ट आहे त हीअ अचे अदालत में अचे, पाण खे साबित करे ॾेखारे त मां न आहियां। कूड़ ॻाल्हाए रहियो आहे सभु कुझु। असांजो आला ऐवाननि खे इल्तिजा आहे, DIG साहब लाड़काणो, SSP साहब शिकारपुर, सिंधी स्पीकर आगा सिराज ख़ान दुरानी, त असां सां इंसाफ़ु थियो वञे ऐं हिनखे कानून जे कटड़े में आनियो त असां सां इंसाफ़ु थिए। तव्हां दोस्तनि खे इहा रिक्वेस्ट आहे असांजी त हिन सां हिन जो जेको आहे हिनखे तव्हां चओ त हीउ अचे, कोर्ट में अचे, सॼी हक़ ते ई ख़बर पइजी वेंदी जेको बि आहे। मेहरबानी। नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।